औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों अक्सर मां ॿुधो हूंदो त जीअं हिकिड़ो सिंधी में मुहावरो आहे, चवंदा आहिनि चोर जे मथे चिणी। थोरो उन ते रोशनी विझंदासीं ऐं मालूम कंदासीं त असुल में चोर जी मथे में चिणी जो मक़सदु छा आहे। उनखां पहिरियां जेके बि नवां दोस्त वीडियो में शामिल आहिनि उन्हनि खे रिक्वेस्ट कंदुसि त चैनल खे सब्सक्राइब कनि ऐं गॾु बेल आइकन खे दॿाइनि जीअं मुंहिंजी हर वीडियो बआसानीअ मां ताईं पहुची सघे। दोस्तों इंसान मंझि अहिड़ियूं कई कैफ़ियतूं रखियल आहिनि जेके हालातनि मुताबिक़ इंसान जी जेका कैफ़ियत आहे उहा जेका सा इंसान जे चहिरे मज़ा आया थिए थी, हुनजी बॉडी मज़ा आया थिए थी। ऐं जीअं इंग्लिश में चयो वेंदो आहे त बॉडी लैंग्वेज। अहिड़े लिहाज़ खां जेको आहे सो चोर जे मथे चिणी भई हिकु इंसानी कैफ़ियत जो अंदाज़ आहे। इंसान जेको कमु करे ईंदो आहे, हिकिड़ो ग़लति कमु करे ईंदो आहे या अहिड़ो कमु करे ईंदो आहे जंहिं ते हुनखे पेशमानी हुजे, कुझु ग़लति करे आयो हुजे जेको नाजाइज़ हुजे, त हुनजी जेका जिस्मानी कैफ़ियत जेका असां हुनजो साथ कोन ॾींदी आहे, त हू मुख़्तलिफ़ विसनि में जेको आहे सो घिरियो पियो हूंदो आहे ऐं अहिड़ियूं अजीब अजीब हरकतूं कंदो आहे जंहिंसां इहो ज़ाहिर थियो वञे थो त हीअ जेको आहे सो वाक़ई ॾुआरी आहे। जीअं गाॾियुनि में को सफ़र कंदो आहे त पुलिस वारा हुनजी जेॾी महिल झड़ती वठंदा आहिनि त जेके अशराफ़ माण्हू हूंदा आहिनि या जेके माण्हू साफ़ हूंदा आहिनि उन्हनि जी सिहत ते या उन्हनि जे जिस्म ते को बि असरअंदाज़ कोन थो जो हुननि जो बर्ताव थिए। पर जेको मुजरिम हूंदो आहे, जेको ॾुआरी हूंदो आहे या रूपोश हूंदो आहे, त उन जी जेका कैफ़ियत जेका बॉडी लैंग्वेज वेंदी आहे उहा पाण जेका असां हुननि अहलकारनि खे, सरकारी अहलकारनि खे मजबूर करे छॾंदी आहे त हेॾे ई जेको आहे सो शकी माण्हू आहे। हुनजे उन तासुरातनि मज़ा, हुनजी कैफ़ियत मज़ा, हुनजे अंदाज़ मज़ा जेको आहे सो इहा ॻाल्हि साम्हूं अचे वञी वञे हली। जंहिंखे कंहिं ॻाल्हि जी तशवीश थींदी आहे त हुन खां जेको सो शाइदियूं वरितियूं वेंदियूं आहिनि या हुननि खां अहिड़ी मालूमात वरिती वेंदी आहे त जेको साफ़ माण्हू हूंदो आहे, सिधो माण्हू हूंदो आहे, सही माण्हू हूंदो आहे, उहा बिल्कुलु करेक्ट जेका ॻाल्हि कंदो आहे त हुननि जी जेका जिस्मानी जेका कैफ़ियत आहे उहा हुनजो साथ ॾींदी आहे। ऐं जेकॾहिं को माण्हू ॻाल्हाईंदो पियो आहे पर उहा हक़ीक़त न हूंदी आहे त हुनजी जेका बॉडी लैंग्वेज आहे उहा ॿुधाईंदी आहे त आउं ग़लति पियो ॻाल्हायां। दोस्तो हीअ जेका चोर जे मथे चिणी उहो ई हिकिड़ो अमल आहे ऐं उनखे जेको सो चोर जे मथे चिणी चवंदा आहिनि। ऐं साइंसी हवाले सां जेकॾहिं इनखे पाण ॾिसंदासीं त इंसान जे जिस्म में जेके बि हार्मोन्स हूंदा आहिनि उन्हनि जा मुख़्तलिफ़ कम हूंदा आहिनि ऐं उहे मुख़्तलिफ़ बॉडी जे अमलनि खे जेको आहे सो कंट्रोल कंदा आहिनि। जेके हार्मोन्स हूंदा आहिनि जेके ब्लड प्रेशर खे कंट्रोल कंदा आहिनि ऐं उनखां अलावा शुगर वग़ैरह आहे उन खे कंट्रोल कंदा आहिनि। अहिड़े लिहाज़ खां ॿिया कई जेके शयूं जेके जिस्म में जेके जज़ हूंदा आहिनि उन्हनि खे कंट्रोल कंदा आहिनि। उन सां गॾोगॾु हार्मोन्सनि जो बि कमु जेको आहे उहो इहो हूंदो आहे जेको बॉडी लैंग्वेज हूंदो आहे त उन मां इहो उहो अया कंदा आहिनि। दोस्तो इहो जेको आहे सो चोर जे मथे चिणी आहे। जीअं हाणे हिकिड़ो इंसानु का शइ किथे लिकाए ईंदो आहे, शइ त का लिकाए ईंदो हुते, पर ॻोल्हण वारा हुते पुॼी वेंदा हलिया त हुनखे माना विस विसा इहे त मुंहिंजे अंदरि में जाॻंदा पिया आहिनि त जेका शइ आउं रखी आयो आहियां फलाणी जॻह ते उहा जेका असां ज़ाहिर पई आहे, इजो ई ॾिसण वारा आहिनि, ॾिसण वारा आहिनि ऐं हू हुनखे जेका आहे लिकाइण जी कोशिश में वधीक जेका असां हुनखे लिकाइण जी कोशिश में हू हुनखे ज़ाहिर करे छॾींदो आहे। सो इन्हनि खे चोर जे मथे चिणी चवंदा आहिनि दोस्तो। ऐं दोस्तो इन लिहाज़ खां ॾिसिजे त इंसानी जिस्म जेको कुदरती बनावट अहिड़ी कुदरत वारे रखी आहे
जेका हर अमल खे सही नाजाइज़ खे बि जेका आहे सा बिल्कुलु जेको आहे सो अहिड़े अंदाज़ में ऐं अहिड़ी कैफ़ियत में जेका आहे सा हू अयां कंदो आहे। दोस्तो इहा ई अॼु जी पंहिंजी वीडियो जो मौज़ू हो। उमेद आहे तव्हांखे पसंदि ईंदो। ऐं हिन मां जेको आहे सो पाण सबक बि वठंदासीं, जेके आहिनि ग़लति अमलनि खां जेको आहे सो पासो कंदासीं ऐं हिकिड़ो सुठे माहौल में जेका आहे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जी कोशिशि कंदासीं। ऐं पंहिंजे आस पास में बि जेके पंहिंजा दोस्त भाउ जेके इंसान आहिनि उन्हनि जो बि जेको आहे सो ख़्यालु रखंदासीं। इन मैसेज सां गॾु जेको आहे सो हिन वीडियो जी ईद कंदोसीं। जेके बि नवां दोस्त आहिनि उन्हनि खे रिक्वेस्ट आहे त महिरबानी करे मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कनि ऐं गॾु घंटी जे बटन खे प्रेस कनि, जीअं हर मुंहिंजी नई वीडियो बआसानी अव्हां ताईं पहुची सघे। अस्सलाम वालेकुम दोस्तो।